चाचा बहावल मुझे यकीन करो, मुझे तव्हांजी इज्जत के किराइण जो को भी इरादो न हो। मां तो बस राणी के ज़ाल हुजण जो हक ॾियण थो चाहियां, पंहिंजी बाक़ी जिंदगी राणी सां गॾु गुज़ारण थो चाहियां। पर शायद तव्हांखे इहो गवारा न गुज़रियो, या तव्हांजी गैरत खे इहो गवारा न गुज़रियो, तॾहिं ठण दुश्मन जो वठी अची तव्हां हिते पहुतायो मूंखे सज़ा ॾियण जे लाइ। मां पंहिंजे पाण खे तव्हांजे हवाले थो कयां, पर हथ ॿधी तव्हांखे हिकु अर्ज़ु ज़रूर कंदुसि। ही जेको कुझु बि थियो आहे वो सिर्फ़ मुंहिंजो ॾोह आहे। राणी जो हिन में को बि ॾोह न आहे। राणी खे त मां मजबूर कयो ख़यान करण जे लाइ। इन करे तव्हांखे जेका बि सज़ा ॾियणी आहे मूंखे ॾिजो चाचा बाबा। राणीअ जो हिन में को बि ॾोह न आहे, को बि ॾोह न आहे चाचा बाबा। बावल मां समझा तो तुसा नाइंसाफी कंदा आहियो, पर नाइंसाफी में एतिरा मीर जा हथ न आहिनि जेतिरा नवाब खान जा आहिनि। नवाब खान तव्हांखे पाण में विढ़ाए माराइण थो चाहे, हिन करे चवां थो थोरो सब्र खपे। खणी जो मीर जूं नाइंसाफियूं माफ़ीअ जे लाइक़ न आहिनि, पर पंहिंजी न्याणी जे करे बावल तोखे ज़हर जा वटा बि पीअणा पवंदा, छो त जिथे वार विछायल हूंदा आहिनि उते झुकणो ई पवंदो आहे। हिन लाइ वॾी दिली जो मुज़ाहिरो कर, मीर खे माफ़ करे छॾ। सजावल खान, छा मां हिन शख्स खे माफ़ कयां जेको मुंहिंजे पुट शामीर जो कातिल आहे? उन शख्स खे मां माफ़ कयां जंहिं शख्स मुंहिंजे पुट जी शादी जे वक्त नवाब खान जे चवण ते अगवा करायो, मुंहिंजे पुट सां गॾु मुंहिंजी नुंहुं खे बि मारियो वियो, हलां करे मुंहिंजे घर में घिड़ी कुतनि सां गॾिजी मुंहिंजी न्याणी खे अगवा करे उनखे ज़ोरी शादी लाइ राज़ी करे मीर सां शादी कराए। मां अहिड़े शख्स खे माफ़ कयां जॾहिं मुंहिंजी न्याणी सुकून सां बाक़ी जिंदगी घर में गुज़ारे पई, ही घर में अची मीर उनखे ज़ोरी बरगलाए वठी हलियो वियो आहे। मूंखे 70 राजी में हिन बदनाम कयो आहे, मुंहुं ॾखाइण जहिड़ो न कयो अथई। मां पंहिंजी न्याणी खे त मारींदुसि, पर उन सां गॾु हिन खे बि मारींदुसि। सजावल खान, चाचा बावल मुंहिंजो सिर बि तव्हांजे लाइ हाज़िर आहे, पर जेके जेके इल्ज़ाम तव्हां मुंहिंजे मथां हया आहिनि, जेकॾहिं उन ते गौर कंदव न त उन जा पेरा तव्हांखे कंहिं ॿिए तरफ़ वेंदा। मां मञा थो त मां तव्हांजो मुजरिम आहियां, पर इहो जुर्म करण जे लाइ मूंखे कंहिं मजबूर कयो। चाचा बहाल मूंखे धमकी ॾिनी आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त हू गंद ज़रूर कंदो। चाचा उन खां पहिरियां जो बहाल खान ॻोठ जो रुख करे ऐं सिंधुअ खे अगवा करे, तव्हां वञो सिंधुअ खे वठी हिते अचो। पर दरिया खान, थी सघे थो इहा बहाल जी धमकी हुजे ऐं हू कुझु बि न करे। चाचा बहाल जी धमकी न आहे, बहाल हिन दफ़े होश में न आहे। चाचा मीर जेको बहाल खे बदनाम कयो आहे न, बहाल हाणे मीर जी संगत खां बदिलो वठण थो चाहे। जेकॾहिं न छोकिरीअ खे महफ़ूज़ सम्झो था न त पोइ हिते ई वठी अचोसि। हा उस्ताद, सिंधु हिते ई हिफ़ाज़त में रहंदी, छो जो मां आहियां न हुनजी हिफ़ाज़त करण वारो। फोटो ठीकु आहे, जेकॾहिं तोखे न ईअं मुनासिब थो लॻे त मां सुभाणे वञी धीउ सिंधुअ खे वठी ईंदुसि। चाचा सुभाणे न, अॼु ई वञ सिंधुअ खे वठी अचो, छो जो बहाल पंहिंजे मसलनि में घेरियल आहे। तव्हां अॼु सिंधु खे आराम सां वठी ईंदो। चाचा जे तो सुभाणे वञण जी कोशिशि कई न त बहाल जो रुख असांजे तरफ़ हूंदो। बाबा जेको दरिया खान चए थो त पोइ अॼु ई वञी तूं सिंधुअ खे वठी आ।
ठीकु आहे यासीन, त पोइ मां हींअर ई निकिरां थो। ख़ुदा कंदो त शाम ताईं ख़ैर सां धीउ सिंधू खे वठी हिते अची निकिरंदुसि। इल्ज़ाम मां तॾहिं जॾहिं मां ॻाल्हियूं करणु चाहियां, पर वक़्त मूं तोखे सभु कुझु माफ़ करे छॾियो। मूंखे उमेद आहे त चाचा बावल बि मूंखे माफ़ कंदो ऐं हिकु दफ़ो मूंखे ई राणी खे जीअण जो हक़ ॾींदो। तुंहिंजी राणी जी सज़ा सिर्फ़ मौत आहे, मौत। तव्हांखे जीअण जो को बि हक़ न आहे। हेलो अकबर, अबा मूसा मां एतरी निंदड़ की भी ना है जेतरी निंदड़ की तुझी ज़ाल मूंखे समझे थी। चवे थी त तू रो लए, तू जे को न सॼो ॾींहुं रुलंदी वतंदी आ, पेनू फ़कीर आहे, ईअं थी चए। हाणे मां तोखे फ़कीराणी थी लॻा? अबा हाणे तू ई ॿुधा आखिर कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन छोकिरीअ मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अबा मां माठी कई, अॼु खां पोइ तूं मुंहिंजो बात न ॿुधंदे, बसि रुगो तूं पंहिंजी मुमलड़ीअ खे सम्झाए। मां माठी कई, अबा मां माठी कई। भाई छा पे ॿुधा मूं मला? साईं इहा हकीकत न आहे, हकीकत इन खां मुख़्तलिफ़ आहे। तुंहिंजो छा मक़सद त पुफी कूड़ थी हणे? मां इहो नथी चवां त पुफी कूड़ थी हणे, पर चाचा अचे त तव्हां हुन खां पुछा कजो, उहो तव्हांखे हकीकत ॿुधाईंदो। बाबा अचे त मां हुन खां बि पुछी वठंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखी छॾ, पुफी थोरो बेवकूफ़ आहे। थोरो जेकॾहिं तूं हुनजे सर मथां हथ रख, हू तुंहिंजी थी वेंदी, सम्झी थी न? बाबा जेकॾहिं असांखे मारण सां तुंहिंजी दिलि जी बाहि घटि थिए थी त भली तूं असांखे मारे छॾ। कहिड़ी मां तुंहिंजी इज़त लॼाई आहे? चओ मां हिन सां बेनिकाही भॻी आहियां घरऊं। असां ॼाणनि खे त अबू मां जंहिंजे कॾहिं लाहे छॾींदो आहे त असां सॼी ज़िंदगी उनजे पोयां ॻारे छॾींदियूं आहियूं, कॾहिं बि उन्हनि खे दान न आहियूं ॾींदा। त बाबा अॼु असां ॾुखिया आहियूं, कुझु खाधोसीं बि या न खाधोसीं बि या बुख ते वेठा आहियूं, छा थो चाहे त मां हिनखे छॾे ॿियो वर कयां? लिखियो मछ निराण कलम क्यारी न वए, मुंहिंजो लिखियो बाबा हिन सां थियो आहे त ही मुंहिंजो वर आहे। बाक़ी तुंहिंजी दिलि जी बाहि अञा बि घटि न थी थिए बाबा, त असां ॿिन्ही खे मारे छॾ। बाक़ी जेकॾहिं सम्झी थो त मां तुंहिंजी न्याणी आहियां, मुंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि में रहम आहे बाबा, त मां हथ थी वधां, असां ॿिन्ही खे छॾे ॾे त असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियूं, सुकून सां गुज़ारियूं पंहिंजी ज़िंदगी असां। राणी राणी मीरा ये तो छाकी माहौल जी ना एक विरोध में तो ही छा कयो? जी राणी खे मारी छॾी? हां पंहिंजी सिटाई ना जे करे तो हिन मासूम न्याणी खे मारे विधो।
खड़े हिन न्याणीअ जो दर्द छा हूंदो आहे पावल। इहो मूं बदनसीब खां पुछ, मूंखां पुछ त न्याणी जो दर्द छा हूंदो आहे। पंहिंजे सिध अना क्रोध जे करे मूं पंहिंजी न्याणी खे मारे छॾियो ऐं कसम ख़ुदा जो न्याणी खे मारण खां पोइ अॼु ताईं कॾहिं मां सुकून जी निंड न आहियां सुम्ही सघियो। हर पल, हर वक्त, हर घड़ी, हर जगह, हर मौसम में मूंखे पंहिंजी न्याणी नज़र ईंदी आहे। जॾहिं मां ज़ोरी निंड करण जी कोशिश कंदो आहियां त मुंहिंजे ख़्यालनि में मुंहिंजी न्याणी अची मूंखां पुछंदी आहे, ॿुधाए बाबा, ॿुधाए मूंखे कहिड़े ॾोह में मारी, मूंखे कहिड़ी सज़ा ॾिनई, मुंहिंजो बेगुनाह खून आख़िर छो त कई, छो मुंहिंजे ख़ुशियुनि जो ख़ातिर थिए। यकीन कर बहावल, कंहिं रात में का बि पल घड़ी मां सुकून जी निंड न आहियां करे सघियो। हर पल मुंहिंजी न्याणी जो दर्द मूंखे सीने में पियो थो खाए, अंदर ही अंदर में पियो थो झुला। तोखे कहिड़ी ख़बर है त न्याणी छा थींदी आहे। मुंहिंजा हे अखर पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में चङी तरह लिखी छॾ। अॼु ॾींहं खां पोइ मूं बि वांगुरु कॾहिं सुकून जी निंड न सुम्ही सघंदे, हिकु पल पंहिंजी ज़िंदगी में चैन जो कोन गुज़ारे सघंदे, न ई तोखे ख़ुदा कॾहिं सुकून ॾींदो। तूं रोंदे, मूं वांगुरु रोंदे तूं बि सालिम, तोखे रहम न आयो। मूं वांगुरु तूं बि पंहिंजी सिक ऐं पिट मुंहिंजी क़िस्मत खे इहो गुनाह मां पंहिंजे मथे ते न खणंदुसि। मूंखे अंदाज़ो आहे त बहाल असांजी संगत खे ॿधी घर में रखियो आहे। दरिया खान, मूंखे नथो लॻे त बहावल खान हुननि खे पंहिंजे घर में रखंदो। बहाल जो पूरो घर ख़ाली आहे, पोइ हू हुननि खे किथे रखंदो। दरिया खान, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त बहावल जे घर हली जांच कयूं था। इन खां अॻु जो बहावल न अची वञे, असांखे जांच करणु घुर्जे। ठीकु आहे, अचो मूंसां। हिननि खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी। अच त हलूं। बाबा, बाबा तो वाकई असांखे माफ़ करे छॾे बाबा। मां ज़हर जो ढुक इन लाइ नाहे पीतो। मां तोखे माफ़ करे छॾियो। अॼु ॾींहं खां वठी तूं मुंहिंजे लाइ मरी वई, मां तुंहिंजे लाइ मरी वयुसि। तूं मूंखे बि जीअण ॾे, तूं बि वञी पंहिंजी ज़िंदगी जी। मां इहो सम्झंदुसि रब साईं मूंखे का बि धी कान्हे, का बि धी कान्हे। सच वक्त बाबा, जेका छोकरी पी मां जी इज्जत न रखे, घरां निकिरी वञे, उन सां मां का बि मोहबत नथो रखां। धरतीअ जूं ही न्याणियूं निमाणियूं, सूरन लए ॼायूं सामाणियूं। अंधा कन्न खोले ॿुधी ज मां मरी वञा, मुंहिंजो मुंहुं बि ॾिसण न अचिजे, सम्झई?
ते जले आज़ार है तकरार है तकरार है तकरार है तकरार निभागा मुख तरफ तो कोन था अचनि मां सम्झां थो ये मूंखे था ॻोल्हनि हाणे लिक त किथे ॿधी खणी ॾेई वॾा मोटड़ा आंडे बावल जे घर जे मथां चढ़ाई कई आहे अचे बावल दरिया खान जे ख़िलाफ़ हिन जा कन भरिया ऐं पोइ मचंदो मलाखड़ो ऐं कुलण उन मलाखड़े मज़ो ॾिसंदो हा बावल बावल हिकु मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तो सां वॾी रांदि रचाई वई आहे तूं फैसले में ॻाल्हियुनि में हेॾा दरिया खान पंहिंजा माण्हू वठी घर ते चढ़ाई करे पंहिंजा माण्हू छॾाए वियो आहे असल मच हाणे मचंदो हिकु तरफ़ न ॿिए तरफ़ जे मच न तूं कयो तूं ई तो कंदी तूं ई न तोखे फूकू ॾेई ॾेई न त पोइ विञणनि सां बि गुलनि हिन मच खे तूं खाईंदो मज़ो त हाणे वठंदुसि मुंहिंजी सोच यार तो ख़िलाफ़ ग़लति हुई पर मुंहिंजे ॿिन्हिनि हथनि जो तोखे सलाम आहे तो हिन सॼी मलाखड़े खे ख़तमु कयो यार हाणे पई न ख़बर यासीन तोखे ख़बर कोन्हे का नवाब खान अहिड़ो त चालाक माण्हू आहे जेकॾहिं मां हुनजे साम्हूं थी बीहां न त हू भाउ वाले वक़्त खे अहिड़ो त इस्तेमालु करे हा जो इहे ॿई ॼणा कंहिंजी बि रत वहाइण में देरि कोन कंदा उन जे करे मूंखे नवाब ऐं बहावल जो हमदर्द बणिजी उन्हनि सां ठाह करणो पियो त जीअं मां उन्हनि खे कुझु सलाह ॾेई सघां ऐं हू कुझु असर वठनि मूंसां तुंहिंजी उन्हनि ॻाल्हियुनि जो वॾो असर वरितो यार तॾहिं त इहो झेड़ो ई ख़तमु थी वियो यासीन झेड़ो अञा ख़तमु न आहे थियो मूंखे ख़ौफ़ आहे त इहो झेड़ो वरी को ॿियो रुख न इख्तियार करे वठे मूंसां तूं सही थो चईं यार बहावल दरिया खाना खे धमकी ॾेई वियो आहे यार यासीन जेकॾहिं चाचा बहावल धमकी ॾिनी आहे न त इहो ज़रूरु कंदो छो त चाचा बहावल अहिड़ो त बेवकूफ़ माण्हू आहे जेको चवंदो आहे न उहो ज़रूरु कंदो आहे यासीन मां हाणे चाचा बहावल खे केतिरो बि सम्झाईंदुसि न हू कॾहिं बि मुंहिंजी कोन ॿुधंदो उनजे करे तूं हिकिड़ो कमु कर सिधो दरिया खान ॾे वञ उनखे वञी चवीसि त चाचा बहावल खां थोरो पासो करे जेसि ताईं मां चाचा बहावल खे सम्झाए थोरो थधो कयां ज़िद ॿिन्हिनि तरफ़ आहे वरी बि मां कोशिशि कंदुसि दरिया खान खे सम्झाइण जी हिकिड़े झेड़े खे ख़तमु मस था कयूं त वरी ॿियो झेड़ो कुर थो खणे ख़बर नथी पवे त हिन असांजे ॻोठ में अमुन लाइ कॾहिं थियो बाबा मीर एक घर के वक्त में मुझे चाचे ऐं चाची जो बस होटल रहंदा हा सॼो आबाद पर हाणे हे वीरान अॼु खां पोइ ही मुंहिंजो संसार आहे बाबा सिंगारीस सवारीस ॿई ज़ाल मुड़ुस पाण हिन घर में ख़ुशि रहो जलाल खान तुंहिंजी महिरबानी पर मां चाहींदुसि त मां पंहिंजे ॻोठ वञा वापसि पंहिंजे घर में रहां मीरा अञा त इहो मामलो ख़तमु न आहे थियो तूं छा थो सम्झी तो नवाब खान को बस करे वेंदो नको वो तो हींअर इन वठ पकड़े साजिश में ॿुधो तो वरी को मेलो मचाया वो को न को मलाखड़ो या तमाशो ज़रूर कर पक जान तो नवाब खान वरी भी हींअर इन बहावल जा पेर तपाईंदा अहिड़ा कन भरींदुसि जो तव्हां सोचे बि नथा सघो हाणे तेसि ताईं ख़्यालु रखिजो जेसि ताईं इहो मसइलो मुकमल तरह सां दॿिजी नथो वञे तेसि ताईं ध्यानु कजो ठीकु आहे जलाल खान जेकॾहिं तव्हांजी बि यही मर्ज़ी आहे त पोइ असां कुझु ॾींहं हिते रहूं था जलाल खान तव्हांजी साथ ॾियण जे लाइ वॾी महिरबानी न मीर अमा तूं मूंखे हथ न जोड़ छो त मां पंहिंजी नियाणीअ जो क़ातिल आहियां उन कयल गुनाह जो कुफ़ारो अदा करण लाइ मां कंहिं नियाणी जी ज़िंदगी बचाई ऐं मां पंहिंजे कयल गुनाह जो कुफ़ारो अदा कयां शला मालिक मूंखे माफ़ कर तव्हां सदाईं ख़ुशि रहो
पंहिंजे घर में अलाह साईं करे सदाईं आबाद चङो मीर मां हाणे हलां थो बाबा ख़ुशि रहो मीर हिन असांजो वॾो साथ ॾिनो आहे। हाँ राणी, जेका उम्मीद असांखे सजणनि मां हुई सा उम्मीद हिन दुश्मन पूरी करे छॾी। राणी कंहिं वक़्त में मां ऐं सिजावल खान पाण में दुश्मन हुआसीं, पर हुन पंहिंजूं सभु दुश्मनी नज़रअंदाज करे असांजी हेॾी सारी मदद कई, असांजे लाइ सॼी दुनिया सां वियो। राणी जेकॾहिं सिजावल खान विच में न अची हा इहो नवाब खान असां खां जीअण जो हक़ बि खसी वियो। तुरु तुरु ओ मुझे घर में घड़ी सठो नाहे कयो तोखे तो मां कॾहिं बि कोन छॾींदुसि। चाचा साईं दरिया खे मारणु आसान ॻाल्हि आहे, पर इहा मौत दरिया खान आहे आसान मौत हूंदी, पर मां चाहियां थो त दरिया खान जी ज़िंदगी मौत खां वधीक बदतर कजे। मां चाहियां थो त दरिया खान जी मामा खे अगवा करे हिते खणी अचो। छा तो सम्झी चाचा? जग खे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल रहंदो। ठीकु आहे पख्त, पोइ असां पहिरियों वार दरिया खान जी दिल ऐं इज़त जे मथां था कयूं, पोइ हुनखे ख़बर पवंदी कंहिं गैरतमंद जी इज़त में हथ विझबान हुनजी दिल मथां छा गुज़रंदी आहे। नवाब खान पूरी साज़िश रिथे खिट करे लश्कर वठी अची पहुतो, पर अलाह जा करम जो कोशिश करे नवाब खान जिन जे फितने खे ख़त्म करे छॾियो। तो हुन फितने खे ख़त्म कोन कयो आहे, पर तो हिकु मासूम न्याणी जी ज़िंदगी बचाई आहे। पर हाणे इहो त ॿुधा, मीर ऐं राणी किथे रहंदा? अरे फिलहाल तो उन्हनि खे मूं पंहिंजे ॻोठ में रहायो। जीअं ॾिसूं था को माहौल थधो थिए थो त वापसि वरी इन्हनि खे पंहिंजे ॻोठ मोकिले छॾींदासीं, पर जेकॾहिं हे महफ़ूज़ हूंदा त। छा होॾे वञण खां पोइ हुन जी जान खे को ख़तरो कोन हूंदो? कुझु बि नथो थी सघे। मेरो सच पुछी त जेसि ताईं इहो शैतान नवाब खान ज़िंदा आहे न, इहो अहिड़ो ज़ालिम आहे जो जेसी ताईं इहो इन तर में हूंदो को बि माण्हू सुख जो साह खणी जी न सघे। छा तव्हां सभु गॾिजी हिकु नवाब खान खे ख़तमु नथा कयो? हर माण्हू नवाब खान जे चालुनि जो शिकार आहे ऐं सभु को हुन ज़ालिम खे पंहिंजो सॼण थो सम्झे। तूं ॿुधाए, हुन ठिकर खे मारण लाइ मुंहिंजो केरु साथ ॾींदो? सभ खां वॾा दुश्मन जा मूसा ऐं बावल खान। तिन खे भला कहिड़ा तावीज़ प्यारा ॾेंगे साथारीदार बणिजी वेही रहिया। हाणे तूं ई ॿुधाए, एॾो सवलो आहे हुनखे लेटाइण? जॾहिं नवाब खान जे साम्हूं बीहण लाइ केरु तयारु न आहे, तोखे कहिड़ो लाचार आहे जो ॿियनि जे करे नवाब खान सां वठी तो दुश्मनी कंदो? सच पुछी न मारू त इन मुनाफ़िक माण्हू सां मां विढ़ंदे विढ़ंदे मरण त पसंदि कंदुसि, पर कॾहिं बि हिन सां ठाह न कंदुसि। काश जेकॾहिं बाबा असांजे रिश्ते खे क़बूल करियां त बाक़ी ज़िंदगी असां केॾी न सुकून गुज़ारियूं। राणी, उन जे लाइ तूं परेशान न थी। जेको शख़्स असांखे मारण चाहे पियो, असांजे रत जो प्यासो हो, सो असांखे बख़्श करे हितां हलियो वियो आहे ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द जेके बाक़ी नफ़रतूं आहिनि उहे बि ख़त्म थी वेंदियूं ऐं पोइ असां गॾिजी हिकु ई घर में रहंदासीं, हिकु ई ख़ानदान थी। मीर, मूंखे नथो लॻे त बाबा असांखे बख़्श करे असां सां हिकु थी वेंदो। राणी, जेकॾहिं तूं चाहीं थी त चाचा बावल असां सां कावड़ ख़त्म करे हिकु थी वञे त पोइ हुन जे लाइ तोखे हिकु कमु करणो पवंदो। मीर, जेकॾहिं बाबा खे मञण जे लाइ मूंखे पुलिसरात तां बि गुज़रणो पियो न त मां गुज़री वेंदसि। मूंखे ॿुधा त मूंखे छा करणो आहे? जेकर चाचा खे राज़ी करणो आहे त पोइ राणी तोखे जल्द खां जल्द मूंखे पुट जो तोहफ़ो ॾियणो पवंदो। जॾहिं मुंहिंजो नंढड़ो पुटु चाचा भावल जी हंज में वञी खेॾंदो न, चाचा भावल जूं सभु कावड़ूं ख़त्म थी वेंदियूं। ख़ुदा कंदो मीर, ईअं ई थींदो। बाबा असांजी औलाद खे ॾिसी सभु कावड़ियूं ख़त्म करे असांखे पंहिंजे गले लाईंदो।
हा राणी इंशाल्लाह ईअं ई थींदो चाचा असांखे बख़्श करे छॾियो सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।